सिंधी अदबी बोर्ड जामशोर जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ चयो आहे त सिंधी अदबी बोर्ड माली खसारे सबब पंहिंजो घुर्बल मक़सद हासिल करण में नाकाम आहे। गुज़िरियल साल बोर्ड जे 10 करोड़ ग्रांट मां 72 लख रुपयनि जी कटौती कई वई ऐं हिन वक़्ति बोर्ड जी टेमाही ग्रांट मां 25 लख रुपया कटौती कई वई आहे। मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ पंहिंजी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बजट में कटौती सबब न रुगो बोर्ड जा इंतज़ामी मामला पर पब्लिकेशन जा मामला बि वधी रहिया आहिनि। उन करे रक़म मां कटौती ख़त्म करे स्पेशल ग्रांट जारी कई वञे त जीअं बोर्ड खे बहितर नमूने हलाए सघिजे। हुन चयो त ज़ाती कोशिशनि सां बोर्ड ऑफ गवर्नेंस जे ताउन सां किताबनि जे आलमी ॾींहं ते किताबी मेलो बोर्ड जे कैंपस में मुनक़िद कयो ऐं बोर्ड में छपाई जे इंतज़ार में पयल 37 किताब ऐं रिसाला 7 महीननि अंदरि शाया कराया आहिनि। हुन चयो त बोर्ड जी ऑनलाइन लाइब्रेरी वेबसाइट खे वधीक फाल बणाइण ऐं पढ़ंदड़नि लाइ वधीक मुफ़ीद बणाइण लाइ फनी तब्दीलियूं कयूं पियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk